अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पिरिया गुल। सबका पहिरीं नज़र हेडलाइंस ते। कानूनी इंसाफ़ बाबति गडियल पार्लियामेंट्री कमेटी 27 आईनी तरमीम जो पूरो ड्राफ्ट मंज़ूर करे वरितो। शिकवार समूरियन 49 तरमीमनि जी मंज़ूरी। अवामी नेशनल पार्टी पारां 27 आईनी तरमीम ते एतराज़। सेनेट ऐं क़ौमी असम्बली जे गडियल कमेटी जो इजलास चेयरमैन फारूक इजनायक ऐं महमूद बशीर वर्क जी सदारत हेठि थियो। ज़रियनि मुताबिक़ ज़रियनि चवण आहे त गडियल पार्लियामेंट्री कमेटी 27 आईनी तरमीम जो पूरो ड्राफ्ट मंज़ूर करे वरितो आहे। कमेटी तरफ़ां शिकवार समूरियन 49 तरमीमनि जी मंज़ूरी ॾिनी वई। कमेटी आर्टिकल 243 ऐं आईनी अदालतुनि जे क़याम वारी शिक जी बि मंज़ूरी ॾिनी। ख़ैबर पख्तूनख्वा जो नालो तब्दील करण ऐं बलूचिस्तान असेंबली जूं सीटूं वधाइण बाबति तरमीम ते हुकूमत वक़्तु घुरे वरितो। परॾेही वज़ारत जे तर्जुमान चयो आहे त तयशुदा मुदे बावजूद अफ़गान हुकूमत दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई न कई। गुज़िरियल 4 सालनि में अफ़गान सरज़मीन मां पाकिस्तान ते हमलनि में नुमायां इज़ाफ़ो थियो। पाकिस्तान बार बार सबर जो मुज़ाहिरो कयो। इस्तांबुल में पाकिस्तान ऐं अफ़गान तालिबान विच में ॻाल्हियुनि जे टे दौर बाबति परॾेही वज़ारत जे तर्जुमान पंहिंजे बयान में चयो आहे त पाकिस्तान ऐं अफ़गान तालिबान विच में ॻाल्हियुनि जो टियों दौर इस्तांबुल में 7 नवंबर ते ख़त्म थियो। पाकिस्तान वापारी ऐं इंसानियत दोस्त आछूं कयूं पर अमली जवाब न मिलियो। पाकिस्तान ॻाल्हियुनि में किरदार अदा करण ते तुर्किया ऐं कतर जो थोराइतो आहे। सऊदी अरब ऐं पाकिस्तान विच में हज 2026 जे इंतज़ामनि ऐं सहूलियतुनि बाबति मुआहिदो थी वियो। हज मामलनि बाबति सऊदी अरब जे नायब वज़ीर डॉक्टर अब्दुल फताह बिन सुलेमान ऐं पाकिस्तान जे मज़हबी मामलनि वारे सेक्रेटरी अताउर रहमान मुआहिदे ते सहियूं कयूं। मज़हबी मामलनि वारे सेक्रेटरी अताउर रहमान चयो आहे त गुज़िरियल साल जीअं हिन साल बि पाकिस्तानी हाजियुनि खे आला मयार जूं सहूलियतूं फ़राहम कयूं वेंदियूं।